नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे टंडो गुलाम हैदर में ख़बर ॾींदा हलूं त टंडो गुलाम हैदर भरिसां बबरी स्टाफ जे ॻोठ मीर मोहम्मद लाशारी में बाहि मुतासिरनि जी माली सहायता थी है। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अॼु असां विज़िट कयो आहे मीर मोहम्मद लाशारी ॻोठ में, जिते कुझु ॾींहं अॻे चंद ॾींहं अॻे बाहि लॻी, जंहिंमें तमामु ग़रीब माण्हुनि जा घर सड़ी विया। हिकिड़ो कुदरती आफ़त हुई, पर बहरहाल असांखे हिन ग़रीबनि जी मदद लाइ जेको ख़बर पई, जीअं मूंखे हिते AC साहब आहिनि, साईं मुख्तार साहब, उन्हनि खे चयोसीं, उन्हनि विज़िट कयो आहे। जेको नुक़सानु थियो आहे उहो गवर्नमेंट खे लिखी मोकिलियो वियो आहे। ऐं असांजे तरफ़ां कोशिशि आहे कुझु राशन टेंट वग़ैरह जेका हाल फ़िलहाल जल्दी में हिननि खे ॾिना आहिनि। ऐं साईं वारनि चवण आहे त हिते NGOs खे चयो या छा, पर असां कोशिशि कंदासीं सिंध गवर्नमेंट या बेनज़ीर बस्ती जे तरफ़ां कुझु घर ठही वञनि त ॿियो न हिकिड़ो कमरे जो जेकर ॿ कमरा ठहनि था तॾहिं बि 4, 5, 8 माण्हू उन में रही वेंदा। नुक़सानु तमामु घणो ग़रीब माण्हू आहिनि ऐं इंशाअल्लाह सिंध गवर्नमेंट ऐं टूरिस्ट पार्टी कोशिशि कंदी त हिननि जो पूरा। हीअ असां विज़िट कयोसीं कुझु ॾींहं अॻे बाहि लॻी हुई, एक्सीडेंट थियो त उनजो विज़िट कयोसीं। रिपोर्ट अॻु में ख़तमु कयल आहे त इन सिलसिले में जेको बि रिलीफ असांखे प्रोवाइड कयो वियो असांखे प्रोवाइड कयो आहे। ऐं फर्दर हिननि जी डिमांड आहे त असां हिते कुझु पका घर उहे हिननि खे प्रोवाइड कयो, त उन सिलसिले में बि असां एंजोजन सां जेको साईं इलाही मसरूफ़ियात जे हुजण बावजूदि पहिरें ॾींहं खां वठी साईं इहा ॻाल्हि कई त सुभाणे परीं अचां थो, जीअं ई टाइम मिलियो आहे तीअं हिते पहुता आहियूं। ऐं इंशाअल्लाह वल्लाज़ीम अञा बि पाकिस्तान पीपल्स पार्टी जे तरफ़ां ऐं असांजे MP MNA जे तरफ़ां अञा बि असीं कोशिशि कंदासीं इंशाअल्लाह वधि में वधि उन्हनि ग़रीबनि सां मदद करंदासीं। असीं ग़रीबनि सां गॾु आहियूं ऐं गॾु रहंदासीं। शाह बुखारी साहब साईं मसरूफ़ तमामु, जीअं मसरूफ़ तमामु वांदो थियो आहे सिधो असां वटि पहुतो आहे ऐं हुन काफ़ी मदद बि कई आहे असांजे हिन वीचारनि ग़रीबनि मुतासिरनि सां। असां ख़ुशि थिया आहियूं ऐं उन खां अॻु असांजी हिकिड़ी क़ौमी लाशार तंज़ीम उन बि सभु काफ़ी कुझु ॾिनो आहे। ऐं जेको बि अञा बि असां जिन खे चऊं था, जेको बि अञा कोशिशि थींदी त ग़रीबनि जी सहायता। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।